Dr. Maqbool Halepota, President SANA, to come and give the welcome address. कंधिए जलियो कां आशिक भो आहूं करे तो कीअं ॿोड़ी सुहिणी ॿेली मुंहिंजी बांह दरिया तो ते दां ॾींदुसि ॾींहं क़याम जे। पर जेकॾहिं अॼु शाह साईं इहो लिखे आहे त शायदि ईअं लिखे आहे त कंधिए जलियो कां आशिक भो आहूं करे तो कीअं सुकाई सिंधड़ी ॿेली मुंहिंजी बांह दरिया तो ते दां ॾींदुसि ॾींहं क़याम जे। छाकाणि त हिन वक़्तु दां दरिया असां ते ॾींदो, असां दरिया ते नथा ॾेई सघूं जेको असां दरिया सां ज़ुल्म कयो आहे। असां जेके दुनिया जा तव्हां नक्शे में ॾिसो जेके इन्वायरमेंटल ट्रेजिडीज़ जेके दुनिया में थियनि पियूं, जेके माहौलियाती जेके तबाहियूं अचनि पियूं, तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखी चओ त सिंधु दरिया खां वधीक का माहौलियाती जेका तबाही तव्हांखे दुनिया में नज़र अचे थी। जो उहो दरिया which was known for its mightiness, one of the greatest rivers in the world, तव्हां हींअर जामशोर जे मथां न गुज़रो त तव्हांखे वारीअ खां सवाइ कुझु नज़र नथो अचे। See, how do you define, and Sai, if I run out of time, please let me know. I'm just going to take a couple of more minutes. How do you define a dead river? A river is legally defined as being dead if it does not get to its natural end. And does River Indus get to its natural end today? If it is not, then it is a dead river. And what people have to understand is that if the river Indus dies, it's not going to just be the death of the river, it is going to be the death of the delta, it is going to be the death of every flora, fauna that survives on it, and it's going to be the death of mangrove forest to land forest. It is going to be the death of Sindh, and it is going to be the death of Sindhis. तव्हां ॿियो कुझु पढ़ो न पढ़ो, ऐं माण्हू चवंदा त हैदर बख्श जतोई साहब अॼु खां 50 साल 60 साल पहिरीं हिकिड़ो तवील नज़म लिखियो दरिया शाह बादशाह। उन में हुन तॾहिं चयो त सिंधु ऐं सिंध अलॻि थी नथा सघनि। ऐं टुडे जेकॾहिं गिरोड़ी साहब चई वियो त सिंध क़यामत खां 40 साल पहिरीं गर्क थींदी, त गर्क कीअं थींदी? ईअं ई थींदे, डेल्टा ख़तमु थींदो ऐं समुंड सिंध खे खाई वेंदो न। इहा क़यामत असां पंहिंजे पाण ते पाण पिया आणियूं। Every time you build a dam, every time you build a canal, every time you divert the water from Indus, you are destroying, you're killing yourselves. This is the worst case of a collective suicide that is what we are committing. शाह साईं जो हिकिड़ो ॿियो तव्हांखे शाह बैत चवंदुसि, मां ख़तमु थो करियां। शाह साईं चए थो त कॾहिं उञाई कां, कॾहिं ॿोड़ी भंभोर खे, दरिया तो ते दां ॾींदुसि ॾींहं क़याम जे। सो जॾहिं तव्हां इहो ॿुधो था त जेको तव्हांजे ज़हन में नक्शो छा थो अचे, इहो आहे त दरियाए सिंध जो फ्लो हैज़ नेवर बिन कॉन्स्टेंट। दरियाए सिंध में हज़ारनि सालनि खां, लखनि सालनि खां यादि एब्स एंड फ्लोज़ ईंदा हुआ, फ्लड्स ईंदा हुआ, कचो सॼो भरिजी वेंदो हो। उन कचे जे भरिजण सां सिंध में ॿेला थींदा हुआ, ऐं उहो कचे जे भरिजण सां असांजो एक्वाफोर अंडर वाटर जेको रिजर्वोयर रिफ्रेश थींदो हो, जंहिंसां असांजी ज़मीनूं ज़रख़ेज़ रहंदियूं। उहो जॾहिं तव्हां एब्स ऐं फ्लोज़ सिंध जा ख़तमु था कयो, उन खां पोइ ढोरा वहंदा हुआ। उहो जेको सॉइल ईंदो हो दरिया में, उहो सॼी सिंध खे उहो इनरिच कंदो हो असांजे जेके ज़मीन खे। जॾहिं दरिया ख़तमु थो थिए त उहो सॉइल बंदि थो थिए, असांजूं ज़मीनूं ख़राब थियूं थियनि। ऐं जॾहिं उहे एब्स एंड फ्लोज़ फ्लड्स नथा अचनि त कचो ख़तमु थो थिए, उहो अंडर वायर असांजा रिजर्वायर ख़राब था थियनि। अॼुकल्ह असांजो जर जो पाणी सिंध में असां टंडे लहारे जो असांजो ॻोठ आहे, असांजूं ज़मीनूं आहिनि, टंडे लहारे में चवंदा जर जो पाणी कॾहिं ख़राबु कोन थींदो। अॼु टंडे लहारे जो जर जो पाणी ख़तमु आहे, मीरपुर ख़ास जो ख़तमु आहे। इहे सिंध जा सभिनि खां वॾा जेके ज़रख़ेज़ असांजा ज़िला हुआ। इन खां वधीक तबाही कहिड़ी थी सघे? ऐं इन हूंदे बि जेकॾहिं असां ख़ामोश रहूं,
कुझु न करियूं, असांजे साम्हूं असांजी धरती, असांजी माउ, आउं चवंदो त आउं माण्हू बार बार चवंदो असां में हिन हाल में हर वेठल माण्हूअ जो every drop in our blood is made up of waters of sin. And every ounce of our physical existence is made of soil of sin. And if our mother is being choked to death in front of us, if you're going to stay quiet and not do anything about it, then what kinds of sons and daughters are we? So I want this to be a wake-up call. I know that Sana, ॿाहिरां रही असांजूं लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, असां जेको कुझु थियो असां करियूं था ऐं कंदा रहंदासीं. But what I want people to realize is that this environment is not a local issue anymore. Environment is a global issue. So Sana promises you that we will raise this issue at every level. We are not going to sit quietly while our mother is being killed in front of us. So thank you very much. I'm sorry if I took too much of your time, but thank you very much for joining us. It is indeed a great honor to have such उहे माण्हू जिन पंहिंजी ज़िंदगियूं धरतीअ लाइ ॾिनियूं आहिनि, असां सां गॾु आहिनि. असां इन खां वधीक ख़ुशी असां लाइ का थी कान थी सघे. ऐं नाउमीदी हमेशह चवंदो आहे, नाउमीदी कॾहिं बि न करियो. जेसि ताईं असांजे दिलनि में सिंध लाइ, पंहिंजी धरतीअ लाइ मोहबत आहे, असां किथे बि रहूं, सिंध बि ज़िंदा रहंदी, असां बि ज़िंदा रहंदासीं. इहे असांजे जेके बि ज़ुल्म थियनि था, इन्हनि खे असां मुंहुं ॾींदा रहिया आहियूं, ॾींदा रहंदासीं. बसि आख़िर में अयाज़ जे हिकिड़े शेर सां कंदो, अयाज़ चए थो त दरिया अंदरि जा दहशत आहे, नेठि क़यामत थी वेंदी, तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं. सो ही वक़्तु जेको शेख अयाज़ जेको लहर जंहिंजी ॻाल्हि थो करे, दिस इज़ नॉट जस्ट अ रेटोरिकल जेका लहर आहे. वी लिटरली हैव टू फिज़िकली मेक श्योर त दरिया में उहे लहरूं हुजनि. जेकॾहिं दरिया जूं लहरूं ख़तमु थी वियूं त असांजूं लफ़्ज़ूं बंदि थी वेंदियूं. इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो. सो मां वरी तव्हांखे मिनत कंदुसि. थैंक यू वेरी मच. लेट्स जॉइन हैंड्स, डू एवरीथिंग वी कैन.